वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक जो मफ़हूम आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अगर तव्हां ॼाणे वठो त नमाज़ी जे अॻियां गुज़रण छा आहे त तव्हां हिकु क़दम खाइण खां बहितर सम्झो, सुठो सम्झो 100 साल उते बीहण। अहिड़ी तरह हज़रत सैयदना इमाम मालिक रहमतुल्लाहि तआला अलैहि खां रिवायत आहे त हज़रत सैयदना काबुल अहबार रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, अगर तव्हां ॼाणे वठो त नमाज़ी जे अॻियां गुज़रण केॾो गुनाह आहे त तव्हां ज़मीन जे अंदरि दॿिजी वञणु दसिजी वञणु बहितर सम्झो, इन खां त तव्हां नमाज़ जे अॻियां गुज़रो। त नमाज़ जेको पढ़े पियो उन जे अॻियां मटणु गुज़रणु इहो गुनाह आहे। ऐं बज़ औक़ात इहो ज़हननि में हलंदो आहे माण्हुनि जे, त अगरि कंहिं शख़्स नमाज़ी जे अॻियां गुज़रियो, यानी उन शख़्स जे अॻियां गुज़रियो जेको नमाज़ पढ़ी रहियो आहे, त नमाज़ पढ़ण वारे जी नमाज़ टुटी वेंदी। अहिड़ी तरह इहो मसइलो कोन्हे, बल्कि दुरुस्त मसइलो इहो आहे त नमाज़ जे अॻियां केरु गुज़रियो त उन जी नमाज़ में को फ़र्क़ु कोन ईंदो, उन जी नमाज़ दुरुस्त थी वेंदी। लेकिन जेको मटण वारो आहे, गुज़रण वारो आहे, उहो गुनाहगार ज़रूरु थींदो। लिहाज़ा माण्हू नमाज़ खां फ़ारिग़ थिए त पोयां ख़्यालु करे, अगरि को नमाज़ पढ़ी रहियो आहे त उन जे चहिरे में बि न ॾिसे ऐं कुझु मिंट वेही रहे, दुरूद व सलाम पढ़े, तस्बीह पढ़ी, अहिड़ी तरह जॾहिं उहो पोयूं नमाज़ खां फ़ारिग़ थी वञे, उन खां पोयां पंहिंजी राह इख्तियार करे पोइ मटे सघे थो। सुभान अल्लाह।